बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अहले बैत तय्यबीन अत्ताहिरीन अल मासूमीन। अम्मा बाद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहतरम नाज़रीन, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि व बरकातुहू। मोहतरम नाज़रीन, असां पंहिंजी गुफ़्तगू खे अॻिते वधाईंदे फ़िक़्ह मौज़ू जे बारे में छहों दर्स खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं। पंहिंजी बहस जेका तक़लीद जे बारे में हली रही आहे, तक़लीद खे अक़ली ज़रिए सां क़ुर जी रोशनी में वाज़े कयोसीं मुख़्तसरन। अॼु जेका आहे तक़लीद खे अहादीस जी रोशनी में वाज़े कंदासीं। आया अहादीस में बि तक़लीद जे बारे में रिवायतूं आहिनि या न। ऐं तव्हांजे साम्हूं पहिरीं हदीस इमाम हसन अस्करी अलैहिस्सलातु वस्सलाम खां रिवायत आहे। मौला फरमाइनि था, व अम्मा मन कान मिनल फुक़हाए साइन लिनफ्सिही हाफ़िज़न लिदीनिही मुखालिफुल हवाहु व मुतिउल अम्रिल मौलाहु फलिल अवाम युक़ल्लिदुहु। इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, फुक़हा मां जेको पंहिंजे नफ़्स खे विकिणंदो न हुजे, इन फुक़हा पंहिंजे नफ़्स खे विकिणंदो न हुजे ऐं पंहिंजे दीन जी हिफ़ाज़त कंदो हुजे ऐं ख़वाहिश नफ़्सानी जी मुखालिफ़त कंदो हुजे, हर हाल में पंहिंजे परवरदिगार जो मुती ऐं फ़रमान बरदार रहंदो हुजे, बस अवाम लाइ लाज़िमी आहे त अहिड़े शख़्स जी तक़लीद कनि। ॾिसो, हिन रिवायत में इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, इन जेके मुज्तहिदूं जेके शरतूं पातियूं वञनि त उन अवाम खे घुरिजे उन शख़्स जी तक़लीद कनि। इन में जेको लफ़्ज़ तक़लीद वाज़े रिवायत में मौजूदु आहे, यानी अवाम खे घुरिजे अहिड़े शख़्स जी तक़लीद कनि। ऐं ॿी रिवायत आहे इमाम बाक़र अलैहिस्सलातु वस्सलाम खां पंहिंजे सहाबी अबान खे थो चवे, या अबान इजलिस फिल मस्जिदिल मदीना वफ़्त नास फ़इन्नी उहिब्बु अन यरा फी शियती मिस्लुका। इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, ए अबान, मदीने वारी मस्जिद में वेहो ऐं माण्हुनि खे फ़तवा ॾियो। मां पंहिंजे शीयनि मां तो जहिड़े फ़तवा ॾियण वारे खे पसंदि कयां थो। इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम ई फ़क़ति अबान सां मक़सूद कोन्हे को, बल्कि अगर तो जहिड़ा अगर मुंहिंजा शिया हुजनि, यानी मुज्तहिद हुजनि, अगर तो जहिड़ा हुजनि, अगर हू अगर फ़तवा ॾियनि त उन ते अमल कयो वञे। यानी मौला पाण जेका पंहिंजे सहाबी खे चए थो, वञ मस्जिद में माण्हुनि खे फ़तवा ॾे ऐं तो जहिड़ा जेका मुंहिंजा शिया आहिनि उन्हनि खे पसंदि थो करे। यानी मौला अहिड़े शख़्सनि खे पसंदि थो करे जेके महाराज जो जुमा पंहिंजी मंज़िल ते करे फ़तवा जारी कंदा, किताब सूरत में तो जी मसाइल सूरत असां पुॼनि था। इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम अहिड़े शख़्स सां मुहबत थो करे। ऐं ॿी हिकु रिवायत पंहिंजे वक़्तु इमाम ज़मान अलैहिस्सलातु वस्सलाम जी हिकु रिवायत बयानु कयूं। इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, फ़अम्मल हवादिसुल वाक़िअतु फरजऊ फ़ीहा इला रुवातिल हदीसना फ़इन्नहुम हुज्जती अलैकुम व अना हुज्जतुल्लाह। इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, आम तौर ज़िंदगी में जेके मसइला पेश अचनि था, ज़िंदगी जेको मसइला पेश अचनि था, उन में असांजे जेके रावी असांजी रिवायतूं नक़ल कनि था, उन जी तरफ़ रुजू कयो। ॾिसो, मौला फरमायो, जेके रावी असांजी रिवायतूं नक़ल कनि था उन जी तरफ़ रुजू कयो, छो जो हू मुंहिंजे तरफ़ां तव्हां ते हुजत आहे ऐं जेके ख़ुदा जे तरफ़ां हुननि ते हुजत आहे। यानी इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त जेके असांजी हदीस खे नक़ल कनि था उन जी तरफ़ तव्हां रुजू कयो, उन्हनि खां पुछो, उहे मुंहिंजे तरफ़ां तव्हां ते हुजत न आहे ऐं जेका उन ते अलाह जी तरफ़ां हुजत आहे। यानी ईअं लफ़्ज़नि खे चयूं, अगरि मुज्तहिदीन जेके फ़तवा ॾियनि था, ईअं सम्झो अगर जैसे उन जी मुखालिफ़त कंदासीं, ईअं सम्झो त ख़ुदावंद मुताल जे हुकुम जी असां मुखालिफ़त कई आहे। हिन वो ज़रूरी आहे त असां कंहिं मुज्तहिद आलिम जी
तकलीफ़ कयूं। अॼु जी गुफ़्तगू असांजी पंहिंजी पुॼाइण थो पए, इंशाअल्लाह वरी ॿिए दर्स में तव्हांखे ख़िदमत हाज़िर थींदासीं। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।